अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह व बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र। क़ाबिल एहतराम मुसलमान भाइरो, अज रमज़ान मुबारक जो आख़िरी अशरो शुरू थी रहियो आहे। रमज़ान मुबारक जी फ़ज़ीलतनि मां हिकु अज़ीम फ़ज़ीलत इहा आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, जो ही महीनो क़ुरआन जो महीनो आहे। क़ुरान करीम रमज़ान मुबारक में नाज़िल थियो ऐं रमज़ान मुबारक जी बि जेका क़द्र जी रात आहे उन्हीअ में क़ुरान पाक जो नुज़ूल थियो। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फ़रमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बेशक असां हिन क़ुरआन खे क़द्र जी रात में नाज़िल फ़रमायो। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, ऐं तव्हांखे कहिड़ी ख़बर त क़द्र जी रात छा आहे। लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर, क़द्र जी रात 1000 महीननि खां वधीक भली आहे। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र, हिन रात में फ़रिश्ता नाज़िल थियनि था ऐं जिब्रील अलैहिस्सलाम नाज़िल थिए थो संदन रब जे हुक्म सां हर मामिलो पूरो करण जे लाइ। सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र, हीअ रात पिर फुटण ताईं सलामती वारी हूंदी आहे। ही वॾो हिन उम्मत जे लाइ एज़ाज़ आहे जो जेकॾहिं को मुसलमान ईमान जी हालत में हिन रात में इबादत करे, सारी रात जागी करे अल्लाह जी बारगाह में क़ियाम करे, त अल्लाह पाक हिन बाने खे 1000 महीननि खां वधीक इबादत जो अजर नसीब करे थो। 1000 महीननि खे जेकॾहिं असां ॻणूं त इहा तक़रीबन 83 साल खे वञी ॻणती पहुचे थी। 83 साल यकीनी तौर ते ऐं कुझु महीना वधीक। पंहिंजी जेका उमिरि आहे हिन वक़्तु उहा 50, 60 ऐं 70 जे विच में थिए थी। पर जेकॾहिं माण्हू एहतमाम सां हिन राति खे हासिलु करण लाइ, हिन जी भलाईअ खे हासिलु करण लाइ हिकु राति जेकॾहिं जागी करे अल्लाह जी इबादत में गुज़ारे त अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे बाने खे 1000 महीननि जी इबादत खां वधीक अजर सां नवाज़े थो। सही बुखारी जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मई यकुम लैलतुल क़द्रि ईमानो वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, त जंहिं माण्हूअ क़द्र जी रात जो क़ियाम कयो, क़द्र जी रात जागी गुज़ारी इबादत में ईमान सां ऐं सवाब जी नियत सां, उन्हनि जा गुज़िरियल सभई गुनाह माफ़ कया वञनि था। मुसलमानो, हीअ अल्लाह तरफ़ां असां लाइ गनीमत जो मौक़ो आहे। हीअ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह जो इनाम आहे, हीअ अल्लाह जी रहमत आहे जो ही असां आख़िरी जेके रमज़ान जा 9 या 10 ॾींहं आहिनि, जेकॾहिं इन्हनि जो रातियूं असां जागी करे अल्लाह जी बारगाह में क़ियाम करियूं, नवाफ़िल जो अहतमाम करियूं, क़ुरान पाक जी तिलावत करियूं, दुआनि जो अहतमाम करियूं, ज़िक्र अज़कार में गुज़ारियूं ऐं असांखे इहा रात हासिलु थी वञे त यकीन करियो अल्लाह रब्बुल आलमीन असांजूं झोलियूं रहमत सां भरे छॾे थो ऐं असांखे 83 साल जी इबादत खां बि वधीक अल्लाह रब्बुल आलमीन अजर सां नवाज़े थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके माण्हू हिन राति खे हासिलु करण जे हवाले सां लापरवाही जो शिकार आहिनि या गफ़लत इख्तियार कनि था, उन्हनि खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ैर खां महरूम शख़्स करार ॾिनो आहे। इब्न माजा जी सही रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त रमज़ान मुबारक दाख़िल थी चुको आहे ऐं ही रमज़ान मुबारक
उहो महीनो आहे जंहिंमें हिकिड़ी राति आहे जेका 1000 महीननि खां वधीक भली आहे। मन हुरिमहा फ़क़द हुरिमल ख़ैर कुल्लह, जेको माण्हू हिन राति जी इबादत खां गाफ़िल ऐं महरूम रहियो उहो माण्हू हर भलाईअ खां महरूम रहियो। ऐं पाण फरमायूं वला युहरमु ख़ैरहा इल्ला महरूम, ऐं हिन राति जी भलाईअ खां उहो ई माण्हू गाफ़िल थी सघे थो जेको माण्हू महरूम आहे, जेको माण्हू हिन राति जी भलाईअ खां महरूम थी वियो हलियो। तंहिंजे करे असांखे हीअ राति जाॻी करे पंहिंजे रब खे रिझाइण जी कोशिशि करणु घुरिजे। मुंहिंजा भाइरो, हिन राति जी तयीन में वॾो इख़्तिलाफ़ आहे त हीअ राति कहिड़ी आहे। अगरचे बाज़ सहाबा कराम जो इहो मौक़िफ़ आहे त हीअ राति 27 ॾींहं आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं सही मुस्लिम जी रिवायत जे मुताबिक़ सहाबा कराम पंहिंजा ख्वाब पेश कया इन राति जे हवाले सां। कुझु सहाबा कराम 27 जे बारे में ख्वाब ॿुधाया, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तव्हांजे ख्वाबनि मां मालूम थियो त हीअ राति जेका आहे सा आख़िरी अशरे में आहे। तंहिंजे करे पाण सगोरन से बुख़ारी जी रिवायत आहे, हुकुम ॾिनो त हर्रु लैलतल क़द्री फिल वित्री मिनल अशरिल अवाख़िर मिन रमज़ान, तव्हां तलाश करियो, तव्हां हिन राति जी क़द्र जी राति जी ॻोल्हा करियो रमज़ान जे आख़िरी अशरे जी ताक रातिनि में। ताक रातियूं कहिड़ियूं आहिनि? 21, 23, 25, 27 ऐं 29। तंहिंजे करे असांखे ताक रातिनि में हीअ राति तलाश करणी आहे। असांखे हिन राति में अल्लाह जी इबादत करणी आहे। कोशिशि त इहा करियूं त हीउ पूरो आख़िरी अशरो रातियूं जाॻी अल्लाह जे हुज़ूर क़याम करे, नमाज़ूं पढ़ी, नफ़िल पढ़ी, एहतमाम सां जाॻी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम जी तिलावत करियूं। ख़ासि करे नफ़िलनि जो एहतमाम करियूं। यादि रखो, नफ़िल नमाज़ में डिघो क़याम करण जे लाइ जेके हाफ़िज़ न आहिनि उहे क़ुरान करीम खोले करे पढ़ी सघनि था, उनजो एहतमाम करियूं। दुआऊं करियूं, अल्लाह रब्बुल आलमीन खां जहन्नम जे मुतालिक़ पनाह घुरूं। असां अल्लाह ताला खां जन्नत जो सुवाल करियूं। असां जेके बि असांजूं जाइ ज़रूरतूं आहिनि उहे अल्लाह जी बारगाह में रखी करे अल्लाह ताला खां उन्हनि जी पूराई जो सुवाल करियूं। उम्मत लाइ ख़ैर ऐं भलाई जो सुवाल करियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह सुब्हानो ताला मूंखे ऐं तव्हांखे हीअ राति जाॻी हिन जो क़याम करे अल्लाह जी इबादत करे अल्लाह खे राज़ी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।